champion, me a real champion. Champion, me a real champion. Don't vex if you name my call. हर साल वांगुरु हिन साल भी उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू पंहिंजे रवायती अंदाज़ के बरक़रार रखंदे स्पोर्ट्स जो वीक आहे उहो सेलिब्रेट कयो आहे ऐं अञा असां जेको उन जो नालो रखियो आहे स्पोर्ट्स फॉर अर्थ, जंहिंजो बुनियादी मक़सदु बि आहे त असांजो शागिर्द जिथे बि हुजे, जंहिं हाल में हुजे, स्कूल में हुजे, घर में हुजे, दोस्तनि सां हुजे या तनाई में हुजे, त उहो कानून जो एहतराम करे ऐं पंहिंजी जेकी धरती आहे उहा ज़मीन आहे उनजे सावक ऐं सफ़ाई जो ख़्यालु करे। स्पोर्ट्स वीक जो पहिरियों ॾींहुं आहे जंहिंमें हॉकी जो मैच रखियो वियो आहे। फर्स्ट ईयर प्री इंजीनियरिंग ऐं इंटर प्री इंजीनियरिंग वारी टीम हिकिड़ी ठाही वई आहे दादू कॉलेज तरफ़ां ऐं प्री मेडिकल फर्स्ट ईयर इंटर खे गॾाए ॿी टीम ठाही वई आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ दादू कॉलेज में ही अॼु हॉकी जो मैच जेको आहे थी रहियो आहे ऐं शागिर्द बि हिन मां तमामु घणो लुत्फ़अंदोज़ जेको आहे थी रहिया आहिनि। तमामु ॾिघे अरसे खां पोइ ही हॉकी जेको आहे सो हुननि शुरू कराई आहे। तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े मूजिबि 35 सालनि खां हू पहिरियों दफ़ो पोइ जेको आहे सो हिते ही हॉकी थिए पई ऐं ॾाढी सुठी गेम जेको आहे सो ॿारनि जेको आहे सो खेॾी आहे। हॉकी दादू कॉलेज में जेका आहे लॻभॻि 30-35 सालनि खां पोइ थी रही आहे। 70s वारे दौर में असांजे कॉलेज में हॉकी जो उरूज हो, पर उन खां पोइ उरूज ख़तमु थियो। हॉकी रांदि जेका आहे बंदि थी वई। हाणे असां हॉकी खे वरी ॼाणण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असां अॼु हॉकी मैच जेको ग्राउंड रखियो वियो हिते अलहमदिल्ला असां ॾाढो हिनखे इंजॉय कयोसीं। हर साल हिते असांजे कॉलेज में स्पोर्ट्स वीक मल्हायो वेंदो आहे। ॿियूं त रांदियूं थींदियूं आहिनि, हुन सां गॾु हिन साल त वरी हॉकी बि थी आहे जंहिंखे असां पार्टिसिपेट करे असां ॾाढो हिनखे इंजॉय कयोसीं। असांखे इहो तस्वर बि कोन हो त असांखे ग्राउंड मिलंदो ऐं असां हिन में वेही खेॾंदासीं। हुन सां गॾोगॾु ही जेका हॉकी गेम आहे 3 सालनि खां पोइ खेॾी थी वञे। Shape of it, you should roll like a magnet.